संजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुरकी पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पक आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान खे वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराए वियासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। पानी चाचा ही न्याणी ताई शादी अबा या मुझी न्याणी आहे। अल्लाह कंदो तानी न्याणी कामयाब थींदी। आमीन। बाबा नालो संजा। क्वालिफिकेशन इट्स मैट्रिक। सिर्फ मैट्रिक? हाँ सर, गोठ जी वाहिद न्याणी आहियां जिन तालीम हासिल कई। मुंहिंजी मैट्रिक में एक मुआजिज़ो आहे। तालीम रोशनी आहे, तालीम शऊर आहे, तालीम एक अहिड़ो हथियार आहे जंहिंसां हारायल जंग भी खटे सघिजे थी। पर शर्त इहो आहे त तालीम हासिल करण जे लाइ औरत खे भी मौक़ो मिलणु घुरिजे। ऐं मां पंहिंजी भेनरनि न्याणियुनि खे इहो हक़ ॾियारणु चाहियां थी। वाह, अज़म तो सुठो थो नज़र अचे। This time check is brought to you by Rose Shampoo, Rose Shine. सर, अज़म तो सुठो आहे ऐं इंशाअल्लाह नतीजा भी सुठा ॾींदो। तव्हांखे इहा ख़बर आहे सिंध में 5000 स्कूल बंदि पियल आहिनि? मूंखे ख़बर आहे सर। इन्हनि बंदि पियल स्कूलनि मां हिकिड़ो स्कूल मुंहिंजे ॻोठ जो बि आहे। उन स्कूल में वॾेरे अली नवाज़ खान जा ढोर ऐं बोह पियल आहिनि। मां चाहींदसि त तव्हां मूंखे उहो स्कूल ख़ाली कराए ॾियो। सर, मां सम्झां थी जेकॾहिं बंदि पियल स्कूलनि तां हुकूमत कब्ज़ा ख़त्म कराए ॾे त स्कूलनि में नियाणियूं पढ़ाए सघजनि थियूं। सभु ख़तरा सिर ते खणी हू सिंध में तालीम जो बेड़ो तारे सघनि थियूं। ठीकु आहे, इहो स्कूल असां तव्हांखे ख़ाली कराए ॾींदासीं। तव्हांखे समूरा रिस्क खणी पढ़णो पवंदो। ठीकु आहे सर, मूंखे इहो चैलेंज क़बूल आहे। त पोइ ठीकु आहे, तव्हांखे इहा नौकरी मुबारक हुजे। थैंक यू सर। बाबा छा चयो पुटु? बाबा सभु ठीकु थियो आहे, हल त हलूं।
चङो थियो सतार जो तूं हिते मिली वएं। मां तोॾे पिया आयुसि। रेसा अली नवाज़ खान सॾायो अथई। बेख़बर ख़ैर त आहे न? अड़े बाबा, रेस ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, को कमु हूंदुसि। हा हा ठीकु आहे, पहुची वेंदुसि तुंहिंजे रेस ॾे। हाणे हले था डर हल। अम्मा, जी पुट। अम्मा, अदी ऐं बाबा अञा न आया आहिनि। अची वेंदा पुट। अम्मा, अदी खे ड्यूटी त मिली वेंदी न? हा पुट, अल्लाह कंदो त मुंहिंजी धीअ खे नौकरी मिली वेंदी। अम्मा, जॾहिं न अदी मास्टरियाणी थींदी ऐं ख़ुशी मां झुमरियूं पाईंदुसि। तूं झुमरियूं पाईंदे? हा हा, छो न झुमरियूं पाईंदे। ओयो पिणे अची वियो आहे। बाबा, अदी खे ड्यूटी मिली वई? हा साहब आसरो त ॾिनो आहे। सचल भाउ, ईअं सम्झ त मां मास्तराणी थी वियसि। अदी, मूंखे पूरी पक आहे त तूं मास्तरियाणी थी वेंदी आहे, छो त तो जहिड़ी होशियार छोकिरी का आहे ई कोन। हा मुंहिंजा भाउ, हा। हा सचल पुट, रुगो भेनरूं भाउरनि लाइ दुआ न आहिनि घुरंदियूं, पर भाउर बि भेनरुनि लाइ दुआ घुरंदा आहिनि। इहो ॿुधायो, मानी खाधी अथव मां? हा हा, मानी खाई आया। किथां? होटल ते। छो होटल ते? अम्मा वटि वञो आहे न। जॾहिं खां तुंहिंजी मां सकीना हिन दुनिया मां लाॾाणो करे वई आहे न, तॾहिं खां तुंहिंजे भाउरनि बि असां खां मुंहुं मोड़े छॾियो आहे। हुननि असां खां जॾहिं खां भेरो भॼन छॾे ॾिनो आहे त असां बि हुननि खां मुंहुं मोड़े छॾियो आहे। हा इहा त ॻाल्हि आहे। सदोरी, अॼुकल्ह पैसे खे सलाम आहे, बाक़ी रत जे रिश्तनि खे केरु थो ॾिसे। अम्मा, मूंखे नौकरी मिलंदी त मामा वारनि जा सभु कर्ज़ लाहे छॾींदासीं जेके उन्हनि मूंखे पढ़ाइण ते ख़र्च कया। अम्मा, तूं मां आहीं, तूं बसि दुआ कंदी कर। हाँ मां त हमेशह औलाद लाइ दुआ ई कंदी आहे। रैस अस्सलाम वालेकुम। अवां मूंखे घुरायो? अड़े तूं एॾो खूनी थी वियो आहीं जो वती तो ॾींहं ॾेढ खून कंदो। बाबा, पंहिंजो ॻोठ अमुन अमान वारो आहे, कंहिं बि सूरत में इन जो अमुन ख़राब न कर। रैस, मूं को बि खून न आहे कयो, बाक़ी तव्हांजा ददला खूनी ॻोठ में घोड़ पिया फिरनि। बस बस, हाणे खड़ी जाड़ी न आण। अड़े तूं इहो ॿुधाए त गुलाम शरीफ़ इंसान खे क़त्ल छो पे कई? मूं क़त्ल जो इरादो कयो त मां ॾोहारी। गुलाम जो ॿ खून कया न, हू तव्हांजी नज़र में शरीफ़ आहे? हा, हू शरीफ़ इंसान आहे। हू बेरहम कातल आहे जंहिं मुंहिंजी बेगुनाह भेण खे क़त्ल करे उनखे गभा गभा करे छॾियो। अरे ॼट, रेस सां ईअं ॻाल्हाइबो आहे? तुंहिंजी भेण कारी? अरे बकवास बंदि कर चमचा। तूं केरु थींदो आहीं मुंहिंजी भेण खे कारी चवण वारो? सतार, तूं मुंहिंजे बंगले में बि मुंहिंजे कमदार खे धमकियूं थो ॾीं। धमकी नथो ॾियां रैस, पंहिंजे कमदार खे सम्झाए छॾ, आईंदा पंहिंजी इन गंदी ज़बान ते मुंहिंजी भेण जो नालो न वठे, न त संदसि इहा गंदी ज़बान कटे कुतनि खे ॾींदो सांस। ऐं हा, तूं बि ॿुधी छॾ रैस अली नवाज़ खान, मां पंहिंजी भेण जो खून नाहक लुड़ण कोन ॾींदुसि। गुलामू खे नाहक खून जो हिसाब ॾियणो पवंदो। जेखेसि क़त्ल करणो पियो त क़त्ल बि कंदोसांसि।
रिसत छोरे जो दिमाग़ ख़राब आहे। हा कमदार मरंदो ज़रूर मरंदो। त पोइ हुकुम कयो गोलियुनि सां परूड़ करे रखांसि। न कमदार मथां आहे हिन जे क़त्ल ते माण्हुनि में वॾो ट्राह पवंदो। मुखालिफ़ फ़ाइदो वठंदा। इलेक्शन गुज़रण ॾे पोइ नींगर नंढी जुमा घणा। कीअं लॻी मुंहिंजी कहाणी? लाजवाब बेमिसाल। कीअं थो लिखी एतिरो कुझु? पढ़ण वारे खे ईअं थो लॻे जहिड़ो कर इन जो हिसो हुजे। ईअं मदहोश थी था वञो ख़बर ई नथी पई। बस लिखजी वेंदियूं आहिनि। हिकु ख़ूबसूरत परी ईंदी आहे मुंहिंजो हथु वठी पने ते लिखाईंदी वेंदी आहे ऐं पोइ अचानक हू हवा में उॾामी हली वेंदी आहे। जॾहिं कागज़नि ते ॾिसंदो आहियां त उते कहाणी लिखी पई हूंदी आहे। मां मञण लाइ तयारु न आहियां। त पोइ छा मञण लाइ तयारु आहीं? लिखण लाइ जज़्बनि जी ज़रूरत हूंदी आहे, मुताले ऐं मुशाहिदे जी ज़रूरत हूंदी आहे। घणनि माण्हुनि वटि मुतालो ऐं मुशाहिदो हूंदो आहे पर हू हिकु लफ़्ज़ बि लिखी न आहिनि सघंदा। मञा थी त लिखणु हिकु ॾात आहे ऐं ॾात जी देवी हर कंहिं ते महिरबान नाहे थींदी। मूं ते ॾात जी देवी न पर परी महिरबान आहे। इहो ई तोखे ॿुधाए रहियो हुयुसि पर तूं मञण जे लाइ तयार ई न आहीं। मञियोसीं साईं मञियोसीं पर इहा ख़ूबसूरत परी मां ॾिसण थी चाहियां। छो? मां बि हुनखे हथ ॿधी चवंदसि त महिरबानी करे मूंखे बि ॾात जा 2-3 कड़ा ॾेई छॾे। इहा परी हर कंहिं ते महिरबान न थींदी आहे। मूंखे पूरो यकीन आहे त हू मूं ते ज़रूर महिरबान थींदी। ठीकु आहे मूंखे को बि एतिराज़ न आहे। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांखे ॾात लाइ परी त मिली वई पर शादीअ लाइ का ख़ूबसूरत छोकिरी न मिली छा? छोकिरियूं खोड़ मिली वेंदियूं आहिनि पर छा? मां अहिड़ी छोकिरी सां शादी करणु चाहियां थो जेका मूंसां दिलि ऐं जान सां प्यार ऐं मोहबत करे। ॻोल्हा करियो त तव्हांखे अहिड़ी। This time check is brought to you by भरोसे के 50 साल इंडो फर्टिलाइजर। छोकरी मिली वेंदी। दुआ करियो। दुआ त कई अथऊं। हाँ सुभाणे मास्टरी जो ऑर्डर निकिरी रहिया आहिनि। मां बि दुआ थो कयां तव्हांजी नौकरी लाइ। सची दुआ? हा सची दिलि सां। त पोइ मां बि तव्हांखे दुआ थी करियां त तव्हांजी शादी हिकु अहिड़ी छोकिरी सां थिए जेका तव्हांखे दिलि ऐं जान सां मोहबत कंदी। हेलो जी बाबा जी बाबा साईं हाँ बिल्कुलु तबियत ठीकु आहे शुक्र आहे बाबा साईं। असां तव्हांजा पुराणा ख़िदमतगार आहियूं बाबा। जॾहिं बि तव्हां इलेक्शन में बीहंदा आहियो न असां तव्हांखे वोट कास्ट कराईंदा आहियूं बाबा। पोड़नि पकनि खां वठी बीमारनि ताईं सभिनी जा वोट तव्हांखे ॾियारींदा आहियूं। ॿियो त ठहियो बाबा जेके मरी विया आहिनि न उन्हनि जा वोट बि तव्हांखे कराईंदा आहियूं। ठीकु आहे बाबा साईं ठीकु आहे पर बाबा सूबेदार खे पंहिंजी पारत करे छॾियो। कॾहिं कॾहिं मिड़ई कोई कंदो आहे बाबा। ॾिसो न सूबेदार खां सवाइ इलेक्शन खटणु नामुमकिन आहे। माशाल्लाह माशाल्लाह महिरबानी। बाबा साईं कंहिंसां पिया ॻाल्हायो? कमदार असां पाण त आहियूं रेस पंहिंजे राज जा पर असां खां मथे बि रेस आहिनि जेके असांजा बि माई बाप आहिनि। सम्झीसि बाबा तव्हां बादल ख़ान सां पिया ॻाल्हायो।
वाह जो सुञातो अथई। हा कमदार, मूंखे सुभाणे सॾायो अथसि। बाबा बादल खान खां नौकरियुनि जा ऑर्डर वठो न। कमदार, पंहिंजे ॻोठ में त सभु अणपढ़ियल आहिनि। बाबा साईं, पंहिंजे ॻोठ में पढ़ियल न आहिनि त ॿियनि ॻोठनि में नौकरियूं पैसनि ते खपाईंदासीं। अड़े कमदार, वाह जी अटकल रसी अथई यार। वाकई अॼुकल्ह नौकरियूं पैसनि ते पई विकामनि। बाबा साईं, पैसनि ते न, लखनि ते। हा हा, मुंहिंजो बि इहो ई मतिलबु आहे। रुगो बादल खान सां मिलण ॾे। असल 8-10 नौकरियूं वठी ऐं पैसनि ते विकिरो कंदासीं, पोइ इलेक्शन जो ख़र्चु इन मां कढंदासीं न। बाबा साईं, शींहं शिकार करण खां पोइ कुझु गिदड़ खे बि ॾींदो आहे बाबा साईं। ज़रूर ज़रूर कमदार, तूं त असांजो खाटू पुट आहीं, तोखे भला कीअं विसारींदासीं। बाबा साईं, तव्हांजा बच्चा बचनि, वॾियूं दुआऊं कंदोसांव। चङो कमदार, वञ ड्राइवर खे चओ त जीप कढे, अॼु ॿिन्हिनि जो चक्कर बणंदुसि। हाज़िर बाबा साईं, हाज़िर। ही त मूं वारे यार जेके पंहिंजे महबूब जूं वसबूं पे ॿुधायूं, सफ़ा उन जहिड़ी आहे। हिकु सांट मुंहिंजी नज़र में आहे, रहंदो बि मुंहिंजे शहर में आहे। माई अंधी आहे छा? भाउ नूरो त एॾो सुहिणो आहे ई कोन को। तू तव्हां मूंखे सॾु कयो। हा हलिया मां तूं मूंखे लिकी थो ॾिसी। यादि रख, मां आहियां नूरानी माणी, आहियां बि सभिनीनि खां सियाणी। न मूं त रुगो आरसी खे पे ॾिठो, तव्हां वरी मुड़ी मूंखे ॾिठो। मस्तूं असां पंहिंजी मस्तीअ में, छा वञे असांजो ज़माने सां, सिर लॻे पंहिंजो मेखाने सां। बाबा बख्शू, खुश त न? अल्लाह जा करमन, तव्हां ख़ुशि आहियो? बाबा ही चाबी वठो, सामान खणी अचो। रफीक जा, मुंहिंजे बाबा मरहूम जी तस्वीर आहे। हा के ही त हूबहू अव्हां सां मिले थी। बिल्कुल। रफीक, बाबा साईं जो ख्वाब हो त आउं पढ़ी लिखी हिकु सुठो वकील थियां, सो अॼु हुन जो ख्वाब पूरो करे वरितो ऐं हाणे वकालत जी डिग्री मूं हासिल करे वरिती आहे। बाबा साईं तमामु सुठो माण्हू हूंदो ऐं तमामु सादो हूंदो। हुनखे ॻोठ जे ग़रीब माण्हुनि सां तमामु घणो प्यारु हूंदो। हुन मूंखे पढ़ाइण जे लाइ शहर मोकिलियो ऐं एतिरे क़दुरु जो असांजी सॼी फैमिली
मुंहिंजे कहिड़ी शहर शिफ्ट कयईं ऐं पाण वीचारो हिते अकेलो रहंदो हो। ऐं जॾहिं मूं इंटर पास कई त बाबा साईं जिन बीमार रहण लॻा। अमर बाबा साईं जिन खे सम्झायो या हू असां वटि अची रहे या असां हुन वटि अची रहूं, पर बाबा साईं जिन ॿिन्ही ॻाल्हियुनि खे रिजेक्ट करे छॾियो ऐं मूंखे आला तालीम हासिल करण जे लाइ बाबा साईं ॿाहिरि मोकिले छॾियो हो। बाबा फोत थी वियो त हिन बंगले में मां सिर्फ़ु संदसि 40 ताईं रहियुसि। वरी हिते अॼु क़दम रखियो अथमि ऐं हाणे मां हिते ई रहंदुसि। हिन ॻोठ जे ग़रीब बेवस ऐं लाचार माण्हुनि जी मदद कंदुसि। माफ़ कजी दोस्त, ऐं पंहिंजी कहाणी खणी वेही रहियुसि। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मूंखे पाण तव्हांजी कहाणी ॿुधण में मज़ो आयो ऐं तव्हांजा ख़्यालात तमामु सुठा आहिनि। बाबा माने तयार आहे, माने टेबल ते लॻाए छॾिया। सजाद बाबा, हीअ तो केरु आहे? हिनखे मां कॾहिं कोन ॾिठो आहे तव्हां सां पर चकर पियो सां। केरु आहे? बाबा मुंहिंजो नालो रफ़ीक आहे, सजाद साईं, ऐं मां गॾु पढ़िया आहियूं। हीअ हाणे मूंसां गॾु ई रहंदो ऐं हीअ पंहिंजे ॻोठ में खंड जो कारखानो लॻाइण थो चाहे। उन सां असांजे ॻोठ जे माण्हुनि जो रोज़गार बि खुली पवंदो। बाबा इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। बख़्शू बाबा, तव्हां हलो, असां अचूं था। तू एतरी देर करे छो आई? मुंहिंजो नालो आहे नूरानी माणी। मां आहियां बि सभिनि खां सियाणी कमदार। मां लिकी लिकी ईंदी आहियां तोसां मिलण लाइ। मतां न केरु ॾिसी वठे। चङो चङो, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे ऐं वेह त कयूं रूह रिहाण जूं ॻाल्हियूं। कमदार मां त तोतां वारी वञा, पर हू ॾिस वारी पियो अचे। कंदो अचां तारनि मां तरंदो अचां। त पोइ छा थी पियो? पाण खे न ॾिसी वरितो त कंदो सॼे ॻोठ में ख्वार। मुंहिंजो त मिड़े ई ख़ैरु आहे, पर मूंखां तुंहिंजी ख्वारी ॾिठी कान थींदी। तंहिं करे जेकी मुंहिंजे लाइ सुखड़ी आंदी अथई न, मूंखे ॾे ऐं हाणे हितां कर। इहा त तुंहिंजी बराबरि ॻाल्हि सही आहे। हिन ॻोठ में बराबरि मुंहिंजी इज़त आहे। ॻाल्हि में कुझु कारो आहे। कहिड़ियूं पे कमदार सां कुर्ब कहाणियूं कयई? वाह, तंहिंमें तुंहिंजो छा? अरे तेरी, असुल में मूंखे मौक़ो ई कोन थे मिलियो त मां तोखे ॿुधायां त मां तोसां आई लव यू थो कयां, माना प्यार थो कयां। चामू आंडो सुकल जहिड़ो सांडो। This time check is brought to you by Connect by HBL. अब लाइफ है सिंपल। यो भले आइस का करन तो मूसा न ॿियो न त भला मां सें कपूरा था। छा चई मुंहिंजो नालो अथई नूरानी माणी। आहियां बि सभिनीनि खां सियाणी। छॾाण मुंहिंजी पचर, हाणे मूंखे वञण दे। हाणे भले वञ नूरा, मूंखे का तकड़ कान्हे का, पर सोचे पोइ ॿुधाइजनि त आई लव यू करी थी या न। बाबा हिम्मत कयो, ये चोर लोफर धाड़ेल पाणे भॼी वेंदा। तव्हां असांखे हाणे अहिड़ो रस्तो ॾेखारे छॾियो आहे जो असांजी दिलि वधी वई आहे। हाणे असां लोफरनि, चोरनि, धाड़ेलनि सां मुक़ाबिलो करे खेनि भॼण ते मजबूर कंदासीं। शाबाश, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। हाणे बाबा असांखे इजाज़त ॾियो, असां वेंदासीं। अस्सलाम वालेकुम। सलाम सलीम, छा हाल है? अदा तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु।
भला चांहि हलंदी या थधो? चाहियो भई हलंदियूं, असां त मानी बि खाईंदासीं। छो न? सेक्रेटरी। जी सर। बाबा हिननि लाइ पहिरीं मानी जो बंदोबस्तु कर, पोइ वरी चांहि। साईं असांखे मुबारकूं त वठो न, ॿारहां पढ़ी आया आहियो। हा हा ख़ैर मुबारकूं। यार सलीम, अक्सर आउं तुंहिंजी नेट ते कहाणियूं पढ़ंदो रहंदो आहियां, ॾाढो सुठो थो लिखी यार। महिरबानी। यार सलीम, ही नौजवान केरु आहे? हे नौजवान मुंहिंजे घोट जो आहे, शायदि पहिरियां तो हिनखे ॾिठो हूंदो। हे मुंहिंजो दोस्त आहे। जेकर तुंहिंजो दोस्त आहे त मुंहिंजो बि दोस्त आहे। हिन नौजवान सां नाहक थियो आहे, उमेद सारे मदद लाइ तो वटि आया आहियूं। हा हा चओ चओ। अच्छा इहा ॻाल्हि आहे, आउं ज़रूरु तव्हांजी मदद कंदुसि। मूं वकालत लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे दा। जीअं ई मूंखे लाइसेंस मिलियो, अदे जो केस विड़ी ज़रूरु हुनखे इंसाफ़ ॾियारींदासीं। छा आहे? छा ते गोड़ लॻायो अथई? तूं त चुप कर। संजा। जी बाबा। मां तुंहिंजे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी? कहिड़ी ख़ुशख़बरी बाबा? अखियूं बंदि कर। मुंहिंजो नालो एहसान अली आहे, मां हिन तलीम खाते जो ऑफिसर आहियां। हाँ साईं, भली करे आ, जी करे आया। अचो अचो वियो। मां हिते वेहण कोन आयो आहियां। ख़बर जी ॻाल्हि थो करी। अहिड़ी ख़बर ॿुधाईंदो साईं जो असुल चकराइजी वेंदे। भला अहिड़ी का खतरे वारी ॻाल्हि आहे छा? हाणे ॿुध, पाण वारे ॻोठ में न्याणियुनि वारो स्कूल आहे न? हा ॾिठो त मिलियो हो, जंहिंमें रेस जो बो रखियल आहे ऐं माल ॿधल आहे। भला माल चोरी थी वियो छा?